हेलो संगत, छा हाल आहे? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? ख़ैरु। अॼु जी वीडियो हिकु नए तरीक़े सां पर हूंदी मौसम जे बारे में ई। तव्हांखे त ख़बर आहे न मौसम कीअं हाणे तब्दील थी आहे। मां फेसबुक ते 3 ॾींहं 4 ॾींहं अॻु में लिखियो हुयो त बाबा 3, 4, 5, 6 अगस्त ते बाक़ाइदे वॾो मींहुं थो अचे सिंध में, तमामु तूफ़ानी क़िस्म जो। ठीकु आहे न। तूफ़ानी क़िस्म जो मींहुं आहे, सॼी सिंध में वसंदो, बाक़ाइदे वसंदो। 200, 250 मिलीमीटर थींदो मींहुं। कुझु जाइनि ते थी सघे थो 300 मिलीमीटर बि थी वञे मींहुं। बहरहाल सॼी सिंध में मजमूई आहे, को बि इलाइक़ो न बचंदो। जेकर तव्हां चवंदो घणे में घणो किथे पवंदो, असांजे इलाइक़े में किथे पवंदो, दादू ख़ैरपुर नाथन छा सूरत हाल आहे। त घणो मींहुं जेको आहे मुंहिंजे ख़्याल में आहे इन पासे उलहंदी सिंध में, दादू वारे पासे। ठीकु आहे न। दादू सॼो ज़िलो, मेहड़, केन शाह वग़ैरह, लाड़काणा उत्तर सिंध विचोलो, ख़ैरपुर, सखर, घोटकी, हर जाइ ते, हैदराबाद शहर हुजनि नंढा थोरे वॾा, कराची, हैदराबाद, हर जॻह ते मींहुं। अॼु बि कुझु इलाइक़नि में बाक़ाइदे मींहुं पियो आहे। इन मां नुक़सानु थींदो। बहितर आहे तव्हां अॼोको ॾींहुं आहे तव्हां वटि, कुझु सामान वठी रखो खाइण पीअण जो। थी सघे रोड रस्ता बंदि थियनि, बिजली हली वञे, मींहुं शायदि 24 कलाक बि वसंदो कुझु इलाइक़नि में। त उन करे मां चयो त तव्हांखे ॿुधाए छॾियां। तव्हां अलर्ट थी वञो, पंहिंजी अवेलेबिलिटी रखो, शयूं ख़रीद कयो प्रॉपर। ठीकु आहे न, त जीअं का बि तकलीफ़ तव्हांखे न अचे। अच्छा, इन खां पोइ 6 अगस्त खां पोइ 2-3 ॾींहं जो वक़्फ़ो आहे। उन खां पोइ वरी हिकिड़ो ॿियो सिस्टम आहे 8, 9, 10 तारीख़ ते। उहो घटि वधि थी सघे थो, या थी सघे उनजो रुख वग़ैरह चेंज थी वञे, पर मां तव्हांखे वरी इंफॉर्म कंदुमि त उनजी छा सूरत हाल रहंदी। मां चयो हे बि तव्हांखे वीडियोज़ मोकिलियां। मां जिते फ़िलहालु रहियो पियो आहियां हिकु जॻह ते, तव्हांखे पोइ ॿुधाईंदासीं डिटेल में। बाक़ी पंहिंजो ख़्यालु कजो, पाड़े वारनि जो, सभिनी जो, मिसकिननि जो, ग़रीबनि जो, त जीअं हे ॾुखिया ॾींहं बि गुज़री वञनि तव्हांजा। छो जो जुलाई त मजमूई तौर ते मींहं में मज़ो न कयो हो, पर अगस्त में बाक़ाइदे वसंदो। उमेदु आहे तव्हां इंजॉय बि कंदो ऐं ख़ैरु ख़ूबी सां हर शइ गुज़री वेंदी, नुक़सानु कोन थींदो। नुक़सानु न थिए त बहितर ॻाल्हि आहे। हे सिस्टम 3, 4, 5 ते हलंदो। उनखां पोइ 2-3 ॾींहंनि जो गैप आहे, वरी हिकिड़ो सिस्टम 8, 9, 10 ते बि सुठो सिस्टम फ़िलहालु नज़र अचे पियो। जेकॾहिं का तब्दीली आई सिस्टम में, पोइ तव्हांखे असां ॿुधाईंदासीं। ठीकु आहे, महिरबानी कुर्ब। वीडियो पूरी ॾिसो बाबा, लाइक बि कयो, तव्हां लाइ ठाहियूं था, तव्हां वरी लिफ्ट ई कोन था करायो। माशाल्लाह।